अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंध। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। काज़ीअमद तहलके इस्पताल जे स्टाफ जो अनोखो कारनामो। छिते कुते जे इंजेक्शन लॻाइण लाइ आयल खजड़े फ़क़ीर खे बि न बख़्शियो। 500 रुपया वठी इंजेक्शन लॻाई वई। खजड़े फ़क़ीर अमीर हमज़ो जतोई मीडिया अॻियां दाईंदे चयो त मूंखे छिते कुते ॾाढ़े विधो। इस्पताल जे मुलाज़िम मिठू ओड इंजेक्शन लॻाइण लाइ मूंखां 500 रुपया रिश्वत घुरी। पैसा न ॾियण जी सूरत में इंजेक्शन न लॻाई वई। मजबूर थी 500 रुपया ॾिना ऐं इंजेक्शन लॻाई। ॿिए डोज़ लाइ 1000 रुपया ॾियण जो चयो वियो आहे। आउं ग़रीब मिसकिन आहियां, पिनी पेट गुज़र कंदो आहियां। मूं वटि एतिरा पैसा न आहिनि जो वरी ॿीहर ॾेई ॿियो डोज़ लॻारायां, जॾहिं त सिहत खाते पारां छिते कुते वारी इंजेक्शन फ्री में ॾिनी वई आहे। पर हिन इस्पताल में पैसा वठी पोइ इंजेक्शन लॻाई वञे थी। हिन सिहत खाते जो सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो, DHO शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि आला अमलदारनि खे मुतालबो कंदे घुर कई त तहलके इस्पताल काज़ीअमद में रिश्वतखोर अमले जी रिश्वत जो नोटिस वठी मुलविस मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारियो।